لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم ہر قسم دی حمد ثنا وڈائی واخان کبریائی عظمت جلالت اکیلے اللہ وحدہ لا شریک معبود برحق کے جگائے جیکو ہن پوری کائنات جو اکیلو خالق مالک رازق وحدہ لا شریک معبود برحق ان کھاں پوئی لا تعداد اਣگणिया بے حساب درودی سلام وجن امام الانبیاء امام الاتقیاء امام ہدا سردار دو جہاں شافی محشر ساقی کوثر سید المرسلین و شفیع المذنبین امام مجتبی احمد مصطفیٰ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم تسلیما ذات مقدسہ مطہرات
जैसे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जे लाइ रहबर और रहनमा हादी और मुर्शिद और रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबे जुम्मतुल मुबारक जो उन्वानी मौजू इन गाल ते मबनी और मुश्तमल आ तो कुर्बानी ऐं उन जा मसाइल। हलंदड़ जेको महीनो ज़िलहिज्जा जो महीनो आ, अल्लाह रब्बुल आलमीन जेके शरीयत मुतहरा जे अंदर इस्लामी 12 महीना ठाया, उन्हनि 12 महीननि मजा हलंदड़ महीनो आख़िरी 12 महीनो ज़िलहिज्जा जो महीनो हले पियो। ऐं हीउ महीनो उन्हनि 4 हुरमत वारे महीननि मजा हिकु महीनो भी आहे। हिन महीने मुबारका जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ीम हक़ जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे बाननि ते अल्लाह रब्बुल आलमीन फ़र्ज़ कयो आहे, उहो हिन महीने जे अंदर अदा कयो वेंदो आहे। उन हक़ जो नालो हज आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम पाक जे अंदर सूरह आल इमरान 4 सिपारे जे अंदर अल्लाह से फरमायो त हज हर उन माण्हू ते फ़र्ज़ आहे, लाज़िम आहे जेको माण्हू हज जी ताक़त रखे थो। जंहिं माण्हू खे अल्लाह रब्बुल आलमीन माली ऐं दौलती नेमत सां नवाज़ियो आहे, उन माण्हू ते ज़िंदगी में हिकु दफ़ा हज करणु फ़र्ज़ ऐं लाज़िम आहे। पोइ उहो मर्द हुजे या उहा औरत हुजे। जेकॾहिं हिक खां वधीक कनि था त इहो उनजे लाइ हज नफ़िल मुक़ररु कयो वेंदो या शुमार कयो वेंदो। उनखे इंशाअल्लाह उनजो अजर सवाब मिलंदो रहंदो। पर हिकु हज जेकॾहिं माली इस्तिताअत आहे त लाज़मन हज अदा करिणो आहे। जेकॾहिं माली इस्तिताअत आहे ऐं हज नथो करे ऐं जेकॾहिं इन हालत में हिन दुनिया मां फ़ौत थी वियो हलियो तो इहो इंसान हिकु वॾे अज़ीम गुनाह जो मुर्तकिब आहे, जंहिंजी अल्लाह रब्बुल आलमीन उनखे वॾे मां वॾी सज़ा ॾियण ते क़ादिर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे 12 हुरमत वारे महीननि मजा हिन महीने ज़िलहिज्जा जे पहिरें 10 ॾिहाड़नि जी अज़ीम फ़ज़ीलत आहे। इंसानी ख़ता तौर थियण त ईअं खपे हा जो गुज़रियल जुम्मतुल मुबारक ते हिन महीने जे इन्हनि 10 ॾिहाड़नि जे फ़ज़ाइल मनाक़िब ते ॻाल्हायो वञे हा त अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि अज़ीम 10 ॾिहाड़नि जे बारे में केॾी न वॾी फ़ज़ीलत ॿुधाई आहे। हिकिड़ी हदीस मुबारका बयानु कंदे पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। हदीस शरीफ़ जे किताब सुनन तिरमिज़ी चओसि या जामे तिरमिज़ी चओसि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका सारे साल जे ॾींहनि मजा अहिड़ो को बि ॾींहुं कोन्हे जंहिंजे अंदरि को अमल कयो वञे ऐं उहो अमल हिन 10 ज़िलहिज्जा वारे ॾींहं जे अमलनि खां वधीक अफ़ज़ल हुजनि। अमल उहो नंढड़ो हुजे या अमल उहो वॾो हुजे। अमल असां हिकिड़ो रुपयो अल्लाह जी राह में हिननि 10 ॾिहाड़नि में ख़र्च करियूं या 10 रुपया ख़र्च करियूं, ॿिन्ही जो एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। ॿियनि ॾिहाड़नि जे अंदरि जेके असां अमल कयूं उन्हनि अमलनि खां हिननि ॾिहाड़े जे अंदरि कयल जेके अमल आहिनि उहे वॾो ऐं मक़ाम ऐं मर्तबो ऐं फ़ज़ीलत रखनि था दीगर ॾींहनि जे अमलनि जे मथां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस मुबारका बयान कई। सहाबा चवंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
छा जिहाद अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाउ हाउ जिहाद भी ॿियनि ॾींहंनि जे मुक़ाबले में जेकॾहिं जिहाद कयो वञे हिन ॾिहाड़नि में को अमल कयो वञे तो उहो उन खां वधीक अफ़ज़ल आहे। शर्त इहा आहे तो को माण्हू जिहाद ते वञे तो वापसि न मोटे फलम यरज ज़ालिका बिनफ्सिही व मालिही उहो माण्हू वापसि न पंहिंजी जान सां मोटे न पंहिंजे माल सां मोटे। जेको जान खणी वियो जिहाद में ऐं गॾु माल खणी वियो हलियो उहो अल्लाह जी राह में उते कुर्बान करे नज़रानो पेश करे आयो वापसि न मोटियो आहे माल सुधो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन इंसान जो मक़ाम मर्तबो फज़ीलत अज़मत इन जे अमल जी अज़मत पंहिंजी जॻह ते वॾी आहे। बाक़ी जेकॾहिं जिहाद ते वञे बि तो मोटी आयो तो हिन ॾिहाड़नि में छल अमल बि उन अमल खां वधीक अफ़ज़ल आहे। एतिरे क़दुरु हिन ॾिहाड़नि जी अफ़ज़लियत ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक सूरतुल फजर 30 सिपारे जे अंदरि वलयालिन अश्र ज़िक्र फरमायो त 10 रातनि जो कसम खणे थो अल्लाह साईं पंहिंजी कुदरत व मंशा सारी काइनात जे मथां पंहिंजो दबदबो पावर सारी काइनात जी तख़लीक़ जा निज़ाम ॿुधाईंदे दुनिया क़बर व महशर ते अकेले अल्लाह रब्बुल आलमीन संदन कुदरत ॿुधाईंदे फरमायो तो वलयालिन अश्र 10 रातियुनि जो कसम आहे। मुहद्दिसीन किराम बिलख़ुसूस सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन वलयालिन अश्र मजा मुराद ही जेके ज़िल हिज्जा जे पहिरियों अशरो आहे इन्हनि जो 10 रातियूं मुराद वठनि था त अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जो कसम खयो आहे। एतिरे क़दुरु ही ॾिहाड़ा ही रातियूं अज़ीम आहिनि। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन का यमल मनक़ूलात हिननि ॾिहाड़नि जे अंदरि तकबीरूं हणंदा हुआ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाहु अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाहि कसीरा व सुब्हानल्लाहि बुकरतन व असीला अहिड़े क़िस्म जो तकबीरूं 10 ॾिहाड़ा हणंदा हुआ। ऐं अहिड़े हिसाब सां हिन जेके ज़िल हिज्जा जा 10 ॾिहाड़ा आहिनि इन्हनि जी दीगर जेका फ़ज़ीलत उहा तमामु वॾी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस मुबारका खे खणंदासीं पढ़ंदासीं त ख़बर पवंदी वेंदी त असांजी शरीयत मुबारका केतिरे क़दुरु अज़ीम आहे ऐं असां मुसलमान किथे पुॼी चुका आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन ईद उल अज़हा जे ॾिहाड़े खां वठी करे 11, 12, 13 इन्हनि 4 ॾिहाड़नि ते जे अंदरि क़ुर्बानी इंसान ते रखी आहे। जानवरनि जी क़ुर्बानी करणी आहे जेका क़ुर्बानी पाण लफ़्ज़ क़ुर्बानी चवंदा आहियूं इहो उर्दू जो लफ़्ज़ आहे। इन जी माना आहे कंहिं बि शइ जे ज़रिए सां अल्लाह रब्बुल आलमीन जो तक़र्रुब हासिल करणु रब्बुल आलमीन जी वेझड़ाइप हासिल करणु रब्बुल आलमीन जी मोहब्बत ऐं चाहत हासिल करणु रब्बुल आलमीन जी रज़ा हासिल करणु। हीअ क़ुर्बानी कॾहिं खां थी आहे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां वठी करे ख़ातमुल अंबिया व ख़ातमुर रसूल मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आख़िरी पैगंबर आया उन्हनि ते बि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक नाज़िल करे फरमायो वलिकुल्लि उम्मतिन जअलना मनसकन लियज़कुरु इस्मल्लाह अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम। हर उम्मत जे लाइ असां क़ुर्बानी मुक़ररु कई हुई लिहाज़ा हिन उम्मत जे मथां बि क़ुर्बानी मुक़ररु आहे। क़ुर्बानी फ़र्ज़ कोन्हे क़ुर्बानी सुन्नत मुअक्कद आहे। जीअं नमाज आहे हर हाल में फ़र्ज़ आहे हर माण्हू ते फ़र्ज़ आहे हर कैफ़ियत में फ़र्ज़ आहे मर्द हुजे या औरत हुजे। असां नमाज छॾे वेठा आहियूं उहा ॻाल्हि अलॻि आहे पर असांजे छॾण सां नमाज जो फ़रीज़ो ख़तमु कोन थो थिए। नमाज रोज़ो इहे ॿई अहम शयूं आहिनि तौहीद बिल्लाह व तस्दीक़ बिर रसूल। इहे 4 शयूं जेके आहिनि
हर वक़्त हर कैफियत में हर हाल में मानू सां हुजण खपन, गद लाज़िम ऐं मलज़ूम। इल्ला माशाअल्लाह रोज़े में थोड़ी रियायत ॾिनल आहे। को माण्हू बीमार आहे, को माण्हू सफ़र ते आहे, तो बाद में वरी उन्हनि जी क़ज़ा ॾे, पर लाज़मी अदा करना। तो कुर्बानी सुन्नत मुअक्कद आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको रब्बुल आलमीन क़ुरान पाक नाज़िल कयो, उन में सभ खां पहिरियां जेको कुर्बानी जो तज़किरो फरमायो उहो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे 2 पुटनि जी कुर्बानी जो तज़किरो फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मथां क़ुरान पाक नाज़िल थियो, इन आयत करीमा खां पहिरियां सूरतुल माइदा आयत नंबर 27 खां वठी करे 31 ताणी कुर्बानी जो ज़िक्र आहे, 2 पुटनि जो ज़िक्र आहे। इन खां पहिरियां बनी इसराइल जी क़ौम जो ज़िक्र आहे। ऐं ज़िक्र बि कहिड़े हिसाब सां, जिहाद जे हिसाब सां ज़िक्र आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जिहाद जो तज़किरो किथे, कुर्बानी जो तज़किरो किथे, इहे ॿई शयूं बयान गॾु छो कयूं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरियां जिहाद जो तज़किरो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां उनजी क़ौम जो ताल्लुक़ सुलूक केतिरे क़दुरु इताअत और फरमाबरदारी ज़िक्र करण खां बाद में फ़ौरन इहो वाक़ियो ज़िक्र कयो आहे। वजह छा रब्बुल आलमीन बयान कई? जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो हलो जिहाद ते अल्लाह जी रज़ा जे लाइ विढ़ो, पंहिंजी जान कुर्बान कयो, नज़राना ॾियो, बुज़दिल थी वेही रहिया, बस ताईं कमज़ोर थी वेही रहिया। असां कॾहिं बि कोन हलंदासीं। जिथे तो असांखे वठी हली पियो उते हिकु ताक़तवर क़ौम रहंदड़ आहे। एसी ताणी असां इन सरज़मीन में दाख़िल न थींदासीं जेसी ताणी इहा क़ौम हितां निकिरी न वञे हली। अल्लाह रब्बुल आलमीन जे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे उनजी क़ौम मायूस करे विधो, रब्बुल आलमीन खां दुआ घुरी, है मुंहिंजा अल्लाह, ऐं मुंहिंजा पालनहार, ऐं ज़ोर पंहिंजी जान ते रखी सघां थो, पंहिंजे भाउ हारून जी जान ते रखी सघां थो। असां ॿई ॼणा त वञी करे विढ़ी सघूं था, पर हिन क़ौम जे मथां मुंहिंजो ज़ोर नथो हले। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फला तअस अलल क़ौमिल फासिकीन, ऐ मूसा इन फासिक क़ौम जे बारे में तूं मायूस न थी। त हिननि एॾे वॾे अज़ीम कम खां जवाबु ॾेई वरितो आहे। ऐं ॿिए पासे बनी इसराइल जी हालत, जाबिर, ज़ालिम, कातिल, वहशानी ज़िंदगी गुज़ारण वारा, हर तरह जे ज़ुल्म में अॻु भरा हूंदा हुआ, हर तरह जो क़त्ल में अॻु भरा हूंदा हुआ। पर जॾहिं रब्बुल आलमीन जी रज़ा जे लाइ जिहाद जी ॻाल्हि आई, इनकार करे वेही रहिया। रब्बुल आलमीन फरमायो या फासिक को मां ज़ुल्मनि में, जुबरनि में, क़त्लनि में ऐं पंहिंजी वहशानी ज़िंदगी में त अॻु भरा रब जी रज़ा जे लाइ पोइते। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत करीमा जो नुज़ूल फरमायो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे 2 पुटनि जो तज़किरो कंदे मिसाल ॾिनो त क़त्ल में कीअं अॻु भरो इंसान हूंदो आहे, ज़ुल्म ऐं जबर में अॻु भरो कीअं हूंदो आहे, ऐं अल्लाह जी राह में कुर्बानी करण जे लाइ, अल्लाह जी राह में नज़राना ॾियण जे लाइ कीअं इंसान पोइते हटंदो आहे। रब्बुल आलमीन फरमायो वतलु अलैहिम नबअ अब्नई आदम बिल हक़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फतुक़ब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिनल आख़र क़ाल लअक़्तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन। ओ सुना हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम जे मथां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे 2 पुटनि जो ज़िक्र करणु फरमायो, उन्हनि ॿिन्ही जना कुर्बानी कई आहे। हिकिड़े जी कुर्बानी रब्बुल आलमीन क़बूल कई आहे, ॿिए जी कुर्बानी रब्बुल आलमीन रद्द करे छॾी। ज़िक्र कयो, वाक़ियो पढ़ी करे ॿुधायो वजह छा हुई? हिकिड़े जी कुर्बानी रद्द, ॿिए जी कुर्बानी क़बूल। असां सभु मुसलमान कुर्बानियूं कंदा आहियूं, कुर्बानी जो त वॾो जोश ऐं जज़्बो आहे। अल्लाह साईं खां उमेद आहे त हमेशह ता हयात इहो जोश ऐं जज़्बो असांजे दिलनि में, असांजे दिमाग़ में हमेशह रहे ऐं असां इन ते साबित क़दम इस्तिक़ामत रहूं। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा 2 पुट हुआ, उन्हनि शरीयत मुबारका में हिकिड़ो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मौजूदु आहे, ॿी अमड़ हवा मौजूदु आहे, 2 लख़्त जिगर पुट मौजूदु आहिनि, 2 न्याणियूं मौजूदु आहिनि।
सारी ज़मीन जे मथां मौजूद आहिनि त सिर्फ़ 6 इंसान मौजूद आहिनि, सिर्फ़ 6 माण्हू मौजूद आहिनि। हाणे अॻिते इंसानी नस्ल वधाइणो आहे। रब्बुल आलमीन आदम अलैहिस्सलाम जिन खे हुकुम कयो, आदम ऐं अमर हवा अलैहिस्सलाम जिन खे जेके हाबिल पैदा थियो त उन सां गॾु मतिलबु कि हिकिड़ी भेण हिकिड़ो भाउ जाड़ा पैदा थिया। अहिड़े हिसाब सां काबिल ऐं उनजी भेण जाड़ा पैदा थिया। रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो त काबिल सां जेका गॾु भेण पैदा थी आहे उनजो निकाह हाबिल सां थींदो, ऐं हाबिल सां गॾु जेका भेण पैदा थी आहे उनजो निकाह काबिल सां थींदो। ऐं मुफ़स्सिरीन बयान कयो, बिलख़ुसूस हज़रत मुजाहिद रहमतुल्लाहि अलैहि मुफ़स्सिर अज़ीम आहे, सहाबा जो शागिर्द आहे, उन बयान कयो त काबिल सां गॾु जेका भेण पैदा थी हुई उहा ख़ूबसूरत हुई। इन जे करे काबिल ज़िद करे वेही रहियो त आऊं पाण इन भेण सां निकाह कंदुसि। जॾहिं त हाबिल रज़ी अल्लाहु अन्हु सां जेका भेण पैदा थी उहा थोड़ी हुस्न में घटि हुई। काबिल इनकार करे वेही रहियो त आऊं इन ॻाल्हि खे कोन थो मञा, आऊं बाबा जे हुकुम खे कोन थो मञा, शरीयत खे कोन थो मञा, लिहाज़ा आऊं निकाह उन न्याणी सां कंदुसि जेका मूंसां गॾु जाड़ी पैदा थी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि मामिलो आयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम हुकुम कयो, बाबा कुर्बानी कयो ॿई ॼणा। ऐं अॻे कुर्बानी क़बूल जी निशानी इहा हुई, रब्बुल आलमीन जे तरफ़ां बाहि ईंदी हुई, जेका उन कुर्बानी खे साड़े ख़तम करे वञे हली त उहा कुर्बानी क़बूल आहे। जंहिं कुर्बानी खे बाहि न लॻे उहा कुर्बानी क़ाबिल क़बूल कोन्हे। हज़रत हाबिल रज़ी अल्लाहु तआला वटि माल हुयो, बकरियूं ठिकरियूं ऐं ढगियूं इहे हुयूं। हुन वटि फ़सुल ज़मीन वारो माण्हू, त पोइ हुन छा कयो, हाबिल जेको हुयो उन अल्लाह जी राह में हिकिड़ी ढगी या हिकिड़ो गाबो ज़िबह करे क़ुर्बान कयो। जॾहिं त जेको काबिल हुयो उन्हनि पंहिंजे फ़सुल मां जेका हक़ीर तरीन शइ हुजे, जीअं तव्हां या आऊं अॼु ॾींदा आहियूं, हक़ीर तरीन शइ अल्लाह जी राह में ॾिनी। अल्लाह रब्बुल आलमीन हाबिल जी कुर्बानी क़बूल कई, काबिल जी कुर्बानी खे रब्बुल आलमीन रद्द करे छॾियो। हाणे हज़रत आदम अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो त काबिल पुट तुंहिंजी कुर्बानी क़बूल कोन थी आहे, हुनजी कुर्बानी क़बूल थी वई आहे। हाणे फ़ैसिलो ईअं ई रहंदो त हाबिल तुंहिंजी भेण सां जेका तोसां गॾु पैदा थी आहे उन सां निकाह कंदो ऐं तूं उन सां निकाह कंदे। पर काबिल वरी बि ज़िद ते। हाबिल हिदायत वारो जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिदायत ॾिनी हुई, काबिल कातिल। सुञाणप ई आहे, हाबिल माना जेको हिदायत ते हुयो, काबिल माना जेको कातिल हुयो। अल्लाह अकबर कबीरा। हिन ज़िद कयो अॻियां आदम अलैहिस्सलाम ऐं हाबिल चयो त तुंहिंजी ॻाल्हि कान मञबी। लेकिन ज़िद करे चयो त आऊं पंहिंजे भाउ खे क़त्ल कंदुसि। रब्बुल आलमीन इन ॻाल्हि जो तज़किरो क़ुरान में कयो। ऐं इंसानी अकुल जेको कातिल हूंदो आहे, जेको जाबिर हूंदो आहे, जेको ज़ालिम हूंदो आहे, रब्बुल आलमीन उन जो अकुल बि बयानु कयो आहे त जेको रब जे कानून जे ख़िलाफ़ हूंदो आहे, मुखालिफ़ हूंदो आहे, उनजी हैसियत केतिरी हूंदी आहे। अगरचे ज़ाहिरी तौर पंहिंजो पाण खे वॾो दाना सम्झंदो आहे, ज़ाहिरी तौर पंहिंजो पाण खे वॾो सम्झंदो आहे, अल्लाह अकबर कबीरा, पर हक़ीक़त में जेको शरीयत मुतहरा जो मुखालिफ़ हूंदो आहे उन में का बि अकुल जी का ज़री ॻाल्हि कान हूंदी आहे। रब्बुल आलमीन ॿिन्ही पुटनि जो तज़किरो कंदे फरमायो, वतलु अलैहिम नबा बनी आदम बिलहक़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फतुक़ब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिन आख़र क़ाल लअक़्तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन। ओ सुणा हबीब अलैहिस्सलाम आदम जे ॿिनि पुटनि जो ज़िक्र फरमायो। ॿिन्हिनि कुर्बानी कई हुई, अल्लाह हिकिड़े जी कुर्बानी क़बूल कई आहे, ॿिए जी कुर्बानी रद्द करे छॾी आहे। ओ जंहिंजी रब्बुल आलमीन कुर्बानी रद्द कई आहे यानी कि काबिल आहे, ओ चए थो लअक़्तुलन्नका, ए मुंहिंजा भाउ हाबिल, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त आऊं तोखे क़त्ल करे छॾींदुसि। हाबिल जवाबु ॾिनो आहे, इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन। ओ मुंहिंजा भाउ काबिल, रब्बुल आलमीन जेका शइ क़बूल कंदो आहे उहा मुत्तक़ी परहेज़गार खां क़बूल कंदो आहे, जंहिंजी नीयत साफ़ हुजे, रब्बुल आलमीन जी रज़ा ख़ातिर कुर्बानी कंदो आहे, उन खां क़बूल कंदो आहे। इन्नी उरीदु अन तबूअ बिइस्मी व इस्मिक फत
तकून मिन अस्हाबिन नार वज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। हाओ हाओ मुंहिंजा भाउ काबिल, जेकॾहिं अञा बि अहिड़ी ॻाल्हि आहे, भले तूं मूंखे क़तल कर, ऐं त चाहियां थो त मुंहिंजो गुनाह बि तूं खणी हलियो वञे ऐं तूं जहन्नमी थी वञे हले। जेकॾहिं तूं अॻिते हथ वधाईंदे माना बिबासिती यदिया इलैका लिअक़्तुलक, ऐं अॻिते हथ न वधाईंदुसि तोसां विढ़ा, तोखे नुक़सान ॾियां, तोखां बदिलो वठां, तोखां इंतकाम वठां। हाओ हाओ काबिल, भले तूं मूंखे क़तल करे छॾ, आऊं कोशिशि न कंदुसि, आऊं सोचींदुसि बि कोन, आऊं हथ बि न वधाईंदुसि, तां त तोखे क़तल करियां, तूं भले जहन्नमी थी वञ हल। रब्बुल आलमीन फरमायो फतवात लहू नफ्सहू क़त्ल अखी। आखिरकार मामलो हलंदे हलंदे ॻाल्हियूं ॻाल्हियुनि में हिक ॾियारे काबिल सोचींदे सोचींदे उथी पियो, पंहिंजी नफ्स उभारे वरितो। अञा देर पई थिए, तुंहिंजी ख़्वाहिश पूरी कान पई थिए। आखिरकार काबिल हलियो आहे, हज़रत हाबिल रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे क़तल करे विधो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो क़तल करे छॾियो, हाणे परेशान आहे, हाणे मुंहिंजे भाउ जो क़तल ईअं साम्हूं पियो आहे, लाश ईअं साम्हूं पई आहे, हाणे केॾां करियां, परेशान थी करे घुमे पियो। रब्बुल आलमीन फरमायो फबअथ अल्लाहु गुराबन यबहथु फिल अर्द लियुरियहु कैफ युवारी सवत अखी क़ाल या वैलता अजज़्तु अन अकून मिस्ल हाज़ल गुराब फउवारी सवत अखी फअस्बह मिनन नादिमीन। हाय हाय काबिल हाबिल खे क़तल करे छॾियो आहे, हाणे परेशान आहे त भाउ जी लाश केॾां कयां, हाणे ही ॻाल्हि लिकाइणी आहे जीअं बाबा खे ख़बर बि न पवे। अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमाए थो हाय हाय इंसान, जॾहिं रब्बुल आलमीन जी शरीयत जे मुखालिफ़ वर्ज़ी कंदो आहे, जॾहिं रब जो हदूं पामाल कंदो आहे, जॾहिं रब्बुल आलमीन खां बग़ावत इख्तियार कंदो आहे, रब्बुल आलमीन तोखां अक़ल खसे छॾींदो आहे, हाणे तूं परेशान आहे, तूं छा कयां। रब्बुल आलमीन फरमायो मूं कांउ मोकिलिया, उहे कांउ ज़मीन ते अची करे पाण में ॿई विढ़िया, हिकु कांउ ॿिए खे मारे विधो आहे। रब्बुल आलमीन कांव खे अक़ल ॾिनी आहे, ओ कांव, हाणे जेकॾहिं तोखे पंहिंजे साथी कांव जी लाश खे लिकाइणो आहे त तोखे छा करणु खपे, तूं पंहिंजी चोंभ सां खॾ खोट ज़मीन ते। उहो कांव चोंभ सां खॾ खोटण लॻो आहे, उहो खॾ खोटण खां बाद में ॿिए कांव जो लाश खणी करे खॾ में विझी करे मथां मिटी विधी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। काबिल ॾिसे पियो, ॾिसंदे ॾिसंदे हैरान थी करे चवे थो या वैलता अजज़्तु अन अकून मिस्ल हाज़ल गुराब। हाय मुंहिंजे वैला, हाय मुंहिंजे ताजुबा, ऐं हिन कांव खां बि वियस हलियो जो हिन कांव जहिड़ो त कमु करे वठां हा, जो खॾ खोटे पंहिंजो भाउ जो लाश लिकायां हा, ऐं इन खां बि वियस हलियो जेको रब्बुल आलमीन जे हदनि खे पामाल कंदो आहे, शरीयत जी मुखालिफ़ वर्ज़ी कंदो आहे, उन जो नतीजो इहो निकिरंदो आहे जो पखियुनि जहिड़ो अकुल बि इन माण्हू खे न रहंदो आहे। कांव अची करे ॾेखारियो त तूं पंहिंजी लाश खे, तूं पंहिंजे भाउ जी लाश खे ईअं ज़मीन में लुका। फअस्बह मिनन नादिमीन। कोई शर्मिंदो थियण लॻो, मूं ही छा करे विधो, मूं हिकु नेक इंसान खे क़तल करे विधो, ऐं उनखे मूं क़तल करण खां बाद में मूं जबर ऐं ज़ुल्म त कयो, पर मूं में एतिरो बि अक़ुल कोन रहियो जो आउं अहिड़ो कमु करे वठां हा। कांव खां बि वियसि हलियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक, हदीस शरीफ जी किताब सही बुखारी जे अंदरि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो पहिरियों ज़मीन जी पुठ ते क़तल थियो आहे। ता क़यामत ताईं जेके बि क़तल थींदा, हिकु त कातिल मुजरिम हूंदो, ॿियो नंबर ते इन काबिल जे खाते में बि क़यामत ताईं थींदड़ मक़तूलनि जो, कातिल जेके जुर्म थींदा उन्हनि जो जुर्म, उन्हनि जो गुनाह काबिल जे खाते में लिखबो। छो जो ज़मीन जे पुठ ते पहिरियां पहिरियां क़तल करण वारो इंसान, नस्ल कुशी करण वारो इंसान इहो हुयो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो मुंहिंजा बुज़ुर्गो, जेकॾहिं असांजो दिलो दिमाग़ जा ताला खुलियल आहिनि त क़ुरान पाक ऐं हदीस पाक पढ़ण वारा, ॿुधाइण वारा क़तल जो न सोचींदा, इल्ला माशाअल्लाह कि आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू, ऐं उहे बि संदे ज़ाती मफ़ाद में जॾहिं अचनि था पोइ अहिड़ा कम कनि था, वगरना अक्सर तरीन माण्हू कॾहिं जेके दीन जा वारिस, हक़ीक़ी जेके दीन जा वारिस, उहे कातिल न हूंदा आहिनि, उहे दहशतगर्द न हूंदा आहिनि। रब्बुल आलमीन जी ने आयत करीमा इन मिसाल में जा समझी सघूं था त इंसान जी नस्ल कुशी करण वारो, इंसान के मारण वारो, बेरहमी ऐं बद हमदर्दी करण वारो इंसान कॾहिं बि मुत्तकी परहेज़गार नथो थी सघे।
अगरचे जेकॾहिं कंहिंखे ॾाढी आहे मुलो आहे क़त्ल करे थो सम्झो थी मुत्तकी परहेज़गार कोन्हे जेकॾहिं मुत्तकी परहेज़गार हुजे हा इन जे दिल में इन जे दिमाग़ में इन जे उज़वनि में इन जे मादे में रब्बुल आलमीन जे तरफ़ां हिकु रहमत पैदा थियल हुजे हा जो इहो कॾहिं बि इंसान खे क़त्ल करण जो न सोचे हा तो इन जे करे जॾहिं बि को असां अहिड़ो वाक़ियो ॾिसूं असां डायरेक्ट मस्जिदनि ॾांहुं उलमा ॾांहुं मदारिस ॾांहुं आङुरी न खणूं त इहे मुला इहे मदरसा इहे दहशतगर्द आहिनि हरगिज़ न मुंहिंजा बुज़ुर्गो जेकॾहिं असां इहे शयूं ईअं आङुर खणंदासीं ऐं इस्लाम जा जेके हक़ीक़ी वली ऐं वारिस उलमा वेठा आहिनि असांजा इहे इशारा ओॾां बि वेंदा त पोइ इहे हितां थींदा थींदा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब ऐं नबी सॻोरे ते बि वञी पवंदा छो जो क़ुर ऐं हदीस जा जेके हक़ीक़ी वारिस आहिनि उहो क़ुर हदीस उतां आयो अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी तरह सां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी कुर्बानी जो तज़किरो भी कयो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां आज़माइश जे मथां आज़माइश जे मथां आज़माइश उन आज़माइशन मां हिकिड़ी आज़माइश इहा बि आई जो रब्बुल आलमीन पुटड़ो अता कयो इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम नाले सां पोइ पुटड़ो जॾहिं हिकु त वॾी उमिरि खां पोइ थियो आहे जॾहिं पुटड़ो उहो हलण जहिड़ो थियो आहे रब्बुल आलमीन वरी इम्तिहान वरितो त इब्राहीम इहो पुटड़ो तोखे मूं रब जी राह में ज़िबह करिणो आहे कीअं था भाइयो रब्बुल आलमीन जी राह में पंहिंजे जिगर जा गोशा ज़िबह करणु अल्लाह जो हुकुम थिए ऐं कोहण जे लाइ जेको तयारु थी वञे सम्झो त उहो रब्बुल आलमीन सां सचो तॾहिं रब्बुल आलमीन फरमायो व इब्राहीम अल्लज़ी वफ़ा उहो इब्राहीम रब जेको हुकुम कयो इब्राहीम पूरो कंदो वियो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो इब्राहीम मूं रब सां वफ़ा कई आहे वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला सभिनी आज़माइशन मां जना कामयाब थी वियो हलियो रब्बुल आलमीन फरमायो ते दुनिया वारो इब्राहीम रब्बुल आलमीन जो दोस्त आहे जेकॾहिं असां रब सां सचा थियूं रब्बुल आलमीन जो चयो मञींदा वञो त यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन अव्हांखे मूंखे अहिड़ा मक़ाम ॾेई सघे थो रब्बुल आलमीन अगर चे हाणे शरीयत काव नाज़िल नाहे थियणी पर अल्लाह रब्बुल आलमीन में उम्मीद आहे त उहे लज़तूं ज़रूर तव्हांखे मूंखे नसीब कंदो आखिरत में रब्बुल आलमीन ज़रूर नेक अमलन जो तक़वा परहेज़गारी जो रब सां सचाई जो रब्बुल आलमीन ज़रूर बदिलो ॾींदो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पुटड़ो थियो आहे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटड़ो जॾहिं हलण लॻो आहे रब्बुल आलमीन ख्वाब में वही मोकिली इब्राहीम पंहिंजे पुटड़े इस्माईल खे मूं रब जी राह में कुर्बान कर अल्लाह अकबर कबीरा इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इस्माईल सां मुखातिब थियो आहे ओ मुंहिंजा पुटड़ा मूंखे हुकुम थियो आहे तां तोखे ज़िबह कयां रब जी राह में पीउ चवे पियो तां तोखे कुहां थो अल्लाह जी राह में पुटड़े छा चयो फ़फ़अल मा तुअमर मुंहिंजा बाबा मशवरे जी ॻाल्हि आहे जॾहिं रब तोखे हुकुम ॾिनो आहे त उहो तूं कर देर छा जी आहे सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन ऐं मुंहिंजा बाबा मूंखे ॾिसंदे तां साबिर हूंदुसि बेसब्रो न हूंदुसि अल्लाह अकबर कबीरा पुट कुहण जे लाइ तयारु आहे पुट पीउ कुहण जे लाइ तयारु आहे पुट कुसजण जे लाइ तयारु आहे अॼु असां पंहिंजी जान जो नज़रानो इबादत जे लाइ नथा ॾेई सघूं टाइम जो नज़रानो नथा ॾेई सघूं माल जो नज़रानो नथा ॾेई सघूं अल्लाह जा बानो बिल फर्ज़ जेकॾहिं इमरान खान हुकुम करे मुसलमानो हलो काफ़िरनि सां पाण सभिनी खे वेहणो आहे केर बि पोइ ते न रहे छा ख़्याल आहे हलंदासीं अल्लाह अकबर कबीरा अव्वल रब जी इबादत आहे अव्वल रब्बुल आलमीन जी नमाज़ आहे अव्वल रब्बुल आलमीन जे लाइ नेक नियती आहे अव्वल रब्बुल आलमीन जे लाइ पाकाई और सफ़ाई आहे उन खां बाद में इहे सभु शयूं आहिनि कुर्बानी जो बि पाकाई सफ़ाई सां ताल्लुक़ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं नाज़िल शुदा क़ुरान में रब्बुल आलमीन हज़रत इब्राहीम जो ज़िक्र कयो इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुहण जी ॻाल्हि कई पुट कुसजण लाइ तयारु थी वियो आहे रब्बुल आलमीन फरमाए तो देर छा थी फलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन पुट कुसजण जे लाइ तयारु थी वियो हाणे लेटाए छॾियो आहे लेटाए छॾियईं अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो बाबा पट्टी खणी पंहिंजे अखियुनि ते ॿधो पट्टी खणी
पंहिंजे अखियुनि ते ॿधो। छो आऊं पुट हेठां आहियां, वॾी उमिरि खां पोइ थियो आहियां, नेक साले पुटड़ो जेको तो रब खां घुरियो उहो ई थियो आहे। अल्लाह अकबर कबीरा। बाबा अखियुनि ते पट्टी ॿधो, मता किथे तव्हांखे रहम न अची वञे त छुरी बीही न रहे। अखियुनि ते पटड़ी ॿधी वई आहे, छुरी हलण जे लाइ कंध ते आई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम के रब्बुल आलमीन कढे करे जन्नत मां घेटो मोकिलियो जेको इस्माइली जगह ते अची वियो ऐं छुरी उन ते वही वई आहे। रब फरमाए क़द सद्दक़्त रुया इन्ना कज़ालिक नज़िल मुहसिनीन। ओ इब्राहिम, तू पंहिंजे ख्वाब में सच्चो थी वियो हली, तू नेक आहीं, असां लिखी छॾियो आहे त तू कामयाब आहे। ऐं रब्बुल आलमीन उन खां बाद में इहा कुर्बानी जारी करे छॾी। ताजो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के भी रब्बुल आलमीन कुरान पाक के जरिए हुक्म जारो फसल्लि लिरब्बिका वनहर। ओ मुझा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम, नमाज पंहिंजे रब जे लाइ पढ़, कुर्बानी कर। रब्बुल आलमीन पहिरियां हुक्म ॾिनो आहे त मुंहिंजा नबी सगोरा नमाज पढ़, नबी सगोरा नमाज पढ़, उन खां पोइ कुर्बानी जो वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुर्बानी जो तज़किरो कंदे फरमायो लन यनालल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख़रहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वबश्शिरिल मुहसिनीन। रब्बुल आलमीन जो कुरान 17 सिपारो सूरतुल हज आयत नंबर 37। रब्बुल आलमीन फरमाए तो मो रब वट गोश्त कोन पुजंदो आहे, मो रब्बुल आलमीन वट रत कोन पुजंदी आहे, पर जेकॾहिं पुजंदी आहे त मुंहिंजे बाने जो इख़लास पुजंदो आहे, मुंहिंजे बाने जी तक़वा पुजंदी आहे, मुंहिंजे बाने जी सच्चाई पुजंदी आहे। त इहो मुंहिंजो बानो मो रब्बुल आलमीन सां केतिरे क़दुरु वफ़ादारी में, इबादात में, हुकूकात में सच्चो आहे। अल्लाह फरमाए तो लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, तकबीरूं चओ जो रब्बुल आलमीन तव्हांखे हिदायत ॾिनी आहे। वबश्शिरिल मुहसिनीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो नबी सगोरा नेकियन करण वारनि खे हुकुम ॾियो। अल्लाह फरमाए तो मूं तव्हांखे हिदायत ॾेई छॾी आहे। केतिरा बुज़ुर्ग जेके कुर्बानी कंदा हूंदा नमाज़ कोन था पढ़नि, उन्हनि खे नमाज़ जो चओ त चओ साईं अल्लाह हिदायत ॾींदो। रब्बुल आलमीन कुर्बानी तूं करी पियो, तोखे हिदायत ॾिनी अथसि, नमाज़ लाइ हिदायत कान ॾिनी आहे। अल्लाह फरमाए तो हिदायत मिली चुकी आहे। हाणे जेकॾहिं असां पोइते आहियूं त असांजो इहो ग़लति सोच आहे, असांजो इहो ग़लति फ़ैसिलो आहे, असांजी इहा ग़लती आहे। ईअं कॾहिं बि न चओ त रब हिदायत ॾे। इन जो ज़िद छा थींदो आहे, माना अल्लाह अञा हिदायत कान ॾिनी आहे। रब्बुल आलमीन कुरान में तो ॿुधाए छॾियो मूं हिदायत ॾेई छॾी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुर्बानी केतिरे क़दुरु इंसान ते लाज़मी आहे। सुनन नबी दाऊद हदीस नंबर 3123 जे अंदर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन कान लहू सात, जंहिं माण्हू में ताक़त आहे, वसा, कुदरत आहे, कोई बि कुर्बानी नथो करे त फला यक़रबन्न मुसल्लाना, उन माण्हू खे घुर्जे त असांजी ईदगाह जे वेझो न अचे, नमाज़ जी जाइ जे वेझो न अचे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पाण कुर्बानी कई आहे, कहिड़े जानवर जी कुर्बानी कई आहे। सुनन इब्न माजा किताबुल अज़ाही बाबु अज़ाही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस नंबर 3122 के अंदर हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा अरादा अन युज़हिया इश्तराक बशैन अज़ीमैन समीनैन अक़रनैन अमलहैन मौजूअैन। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बानी जो इरादो कंदा हुआ, ब घेटा ख़रीद करे ईंदा हुआ जेके सगा थुल्ला थंबरा गोश्त सां भरियल हुआ, सिंगन वारा हुआ। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खसी थियल घेटा वठी करे अल्लाह जी राह में कुर्बान कया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पाण हर साल कुर्बानी कई आहे खसी घेटन जे। मालूम थियो त जेकॾहिं को जानवर खसी थियल आहे या खसी न थियल आहे, ॿिन्ही तरह जा जानवर कुर्बानी में कुर्बान थी सघनि था। कुर्बानी जा जानवर उठ, ढगो ढगी, उठ उठणी, बकरो बकरी, इहे जेके टे जानवर आहिनि ऐं उन खां पोइ घेटो घेटी, 4 क़िस्म जा जानवर नर हुजनि या मादियो हुजनि, अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा जे लाइ कुर्बानी में सिवा करे सघनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 2 घेटा पाण कुर्बान कया। हदीस शरीफ किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल अज़ाही बाब सिन्निल उज़हिया हदीस नंबर 5084 जे अंदर उम्र छा हुजे जानवरनि जी, केतिरी उम्र जो जानवर कुर्बानी में सिवा करणो आहे,
अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो ला तज़बहु इल्ला मुसिन्ना, ओ मुंहिंजा उम्मतियो कुर्बानी में जानवर ज़िबा कयो त ॿिॾनि दो कुर्बान कयो, बिना दो कुर्बान कयो। इल्ला अन यसुरा अलैकुम फतज़बहु जज़अतम मिन अज़ान, जेकॾहिं अव्हां खे ॿिॾनि दो जानवर न मिले, जेकॾहिं गाबो कुर्बान करणु चाहियो था ॿिॾनि दो नाहे त गाबी ॾिसो, गाबी कुर्बान करणु चाहियो था ॿिॾनि दी नाहे त पोइ तव्हां हेठि घेटे ते लही अचो, घेटो घेटी ॿिॾनि दा नथा मिलनि त ॿकरी ते लही अचो, ॿकरी ॿकरो ॿिॾनि दा नथा मिलनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो पोइ भले तव्हां खीरो कुर्बान करे सघो, पर उहो 1 साल जो हुजे, घटि में घटि बि उनजी उमिरि 1 साल हुजे। अव्वल त ॿिॾनि दो ॿिणा दो जानवर शर्त आहे, जेकॾहिं उहो न मिले मार्केट में त पोइ तव्हां जेको आहे सो खीरो जानवर पोइ उनजी उमिरि 1 साल हुजे उहो तव्हां कुर्बान कयो। अहिड़े हिसाब सां ॿकरियुनि जी कुर्बानी बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। हदीस शरीफ की किताब सही मुस्लिम के अंदर किताबुल अज़ाही बाब सिन्निल उज़हिया हदीस नंबर 5084 के अंदर हजरत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरियों ॾिनियूं तक़सीम करण जे लाइ। छो तक़सीम करण जे लाइ? यक़सिमुहा अला असहाबिही ज़हाया। हजरत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला अन्हु जिनके बकरियों ॾिनियो, ओ उक़बा वञी करे सहाबा जिन्हनि में कुर्बानी जी ताक़त कोन्हे का, ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे तरफ़ां इहे बकरियूं वञी करे उन्हनि खे ॾे त इहे वञी करे कुर्बानी कनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां खोड़ सारियूं हदीसूं ॿियूं मिलनि थियूं जिन्हनि में कुर्बानी बकरी जी कुर्बानी जो तज़किरो बि अचे थो। ऐं उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हजतुल विदा जे मौक़े ते 100 उठ बि कुर्बान कया, तक़रीबन 60 उठ पाण ज़िबह कया ऐं बाक़ी हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हवाले कया त अली तव्हां वञी करे ही उठ कुर्बान कयो। ऐं अहिड़े हिसाब सां ढगियुनि जी कुर्बानियुनि जा बि सबूत खोड़ पिया आहिनि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे तरगीब ॾिनी ऐं रब्बुल आलमीन क़ुरान में भी तज़किरो फरमायो तो तव्हां गाबी जी कुर्बानी भी करे सघो था। ये 4 जानवर कुर्बानी जे लाइ अफ़ज़ल आहिनि। जेकॾहिं इहे नथा मिलनि पोइ सुवाल उथे थो त साईं हाणे मेंह जी कुर्बानी कयूं या न। जेकॾहिं इहे 4 ई जानवर नर ऐं मादी में को बि नथो मिले तो उन खां पोइ तव्हां मेंह जी कुर्बानी करे सघो था। इनजी मौजूदगी में मेंह जी कुर्बानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां साबित कोन्हे का। हाणे इन जानवरनि जी कैफ़ियत छा हुजे, छा काणो, अंधो, लूलो, लंगड़ो, कमज़ोर, मंडो, इहो कुर्बानी करे सघूं था या न? गौर सां ॿुधो। हदीस शरीफ जी किताब सुनन अबी दाऊद के अंदर किताबुल अज़ाही के अंदर बाब मा युकरहु मिन ज़िहाया हदीस नंबर 3802 के अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो प्यारो सहाबी बरा बिन आसिबा उन खां उबैद बिन फिरोज सवाल कयो, ए बरा केड़ा केड़ा जानवर कुर्बानी में ज़िबह थी सघनि था? बरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जवाब ॾियनि था क़ाम फ़ीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तबना। अल्लाह या हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम असां में उथी बीठा खुतबो ॾिनऊं, असां में उथी बीह करे खुतबो ॾिनऊं। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खुतबे जी कैफियत बरा बिन आज़िब बयान कई। जदों क़ाम फ़ीना ख़तबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उबैद बिन फिरोज जेकॾहिं तो सवाल कयो आहे तो कुर्बानी में कहिड़ा जानवर ज़िबह थी सघनि था? अल्लाह रब्बुल आलमीन जो प्यारो पैगंबर साहबा में उथी बीठो आहे, खुतबो ॾे पियो, तकरीर करे पियो। बरा बिन आज़िब चए थो ओ ही जेके मुंहिंजो 4 आङुरियूं आहिनि इहे आङुरियूं या इन्हनि जा पोर अगरचे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आङुरियुनि ऐं पोरनि जो मिसल त नथा थी सघनि, उन्हनि जी बराबरी त नथा थी सघनि, पर अल्लाह जे हबीब 4 आङुरियुनि जो मिसाल ॾींदे फरमायो मा यजूज़ अर्बउन, 4 जानवर 4 ऐब जंहिं जानवर में हुजनि तो उहो कुर्बानी नथो थी सघे। अल औरा उबय्यनुन अवरुहा, हिकिड़ो उहो जानवर जेको अख खां काणो आहे उनजी कुर्बानी नथी थी सघे। वल मरीज़तु बय्यनुन मरदुहा, ॿिए नंबर ते उहो जानवर जेको बीमार आहे उहो कुर्बान नथो थी सघे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो जानवर जेको मंडो आहे उनजी कुर्बानी बि नथी थी सघे। वल कसी
तय्र अल्लती ला तनका, उहो जानवर जेको कमज़ोर आ, थकलड़ो आ, उन जी कुर्बानी भी नथी थी सघे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदर फरमायो फला युबत्तिकुन्न आज़ानल अनआम वला युग़य्यिरुन्न ख़ल्क़ल्लाह। रब्बुल आलमीन फरमाए तो जना अल्लाह रब्बुल आलमीन शैतान के जन्नत मां कढे करे दुदकारे छॾियो, पंहिंजी लानत जो मुस्तहिक बणाए छॾियो। शैतान अची करे चयो त ओ मुंहिंजा रब करीम, आऊं वञी करे तुंहिंजे ॿारनि खे गुमराह कंदुसि, तमन्नाऊं ऐं उमेदूं ॾियारींदुसि ऐं उन्हनि खे हुकुम कंदुसि जानवरनि जा कन कटींदा। जंहिं जानवर जो कन कटियो पियो हुजे उहो जानवर भी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत मुतहरा मुताबिक़ कुर्बानी में ज़िबह नथो थी सघे। ऐं जेके माण्हू कुर्बानी कनि था उन्हनि जे मथां प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु हक़ ॿुधाया। हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल अज़ाही जे अंदर हदीस नंबर 5117 जे अंदर हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाई थी, अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा दख़लतिल अशर व अरादा अहदुकुम अन युज़हिया, जॾहिं अशर ज़िल हिज्जा जा पहिरियां 10 ॾिहाड़ा शुरू थी वञनि, चंड ज़ाहिर थी वञे हलियो, फला यमस्स मिन शअरिही व बदनिही व बशरिही शैया, अवाम जा को भी माण्हू जेको कुर्बानी करे तो, कुर्बानी जो जानवर वरतल आहे, कुर्बानी जो इरादो कयल आहे, पंहिंजे जिस्म जा पंहिंजे जिस्म जे कंहिं बि वार खे नाहे कटणो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फला युलक़िमन्न ज़ुफ़ुरा, ऐं पंहिंजा नह बि नाहिनि कटणा। कॾहिं कटणा आहिनि? कुर्बानी करे कुर्बानी जो गोश्त विराए खाए उन खां बाद में वञी करे पंहिंजा वार बि कटरायो, पंहिंजा नह बि कटरायो। अल्लाह में उमीद आहे त इहे चंद कयल नसीहतूं अव्हां खे मूंखे सम्झ में अची वयूं हूंदियूं। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अव्हां खे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु ऐं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।